GDA अॻवान गुलाम मुर्तज़ा जतोई खे नवाब शाह खान नौशहर फिरोज़ जी अदालत नियो वियो। GDA अॻवान तरफ़ां मीडिया सां ॻाल्हाइण जी कोशिश। बी सेक्शन थाणे जी पुलिस सहाफ़ियुनि खे गुलाम मुर्तज़ा जतोई सां ॻाल्हाइण खां रोके छॾियो। धिका थाबा ऐं नौशहर फिरोज़ जी दहशतगर्दी तौरु अदालत ॿाहिरां वॾे अंग में नफ़री मुक़रर। अॻूणो सूबाई वज़ीर मसरूर जतोई, शाहनवाज़ ऐं राज़ी ख़ान समेत ॿिया अदालत पहुतनि। फौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील जी ॿुधणी। जस्टिस जमाल मंदूखिल चयो त अधु कलाक में दलील मुकमल करे वठो त बहितर थींदो। वकील सलमान अकरम राजा चयो त सिविलियन जा बुनियादी हक़ ख़तम करे कोर्ट मार्शल नथो करे सघिजे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त पाकिस्तान खे पंहिंजे पेरनि ते बीहण में 12 खां 15 साल लॻंदा। मुल्क लाइ सियासत खे दाव ते लॻाइणो पियो त लॻाईंदा। सॼी दुनिया ग्लोबल चैलेंजनि मां गुज़री रही आहे। आलमी मसइलनि ते ॻाल्हाइण लाइ गॾु थिया आहिनि। पाकिस्तानी मुआशी बहितरी जो दुनिया एतिराफ़ करे रही आहे। ज़ुबान मईशत खे ॿीहर बहाल कयो। महांगाई में नुमाया घटिताई थी आहे। पॉलिसी ऐं फ़ैसिला साज़ी रुॻो मुल्क जी बहितरी लाइ हुअणु घुरिजनि। मुल्की मामलनि ते सियासत न कई वञे। पाकिस्तान चीन ऐं अमरीका विच में पुल जो किरदारु अदा करे सघे थो। डोनाल्ड ट्रंप डील मेकर आहे। पाकिस्तान अमरीकी सदर सां एंगेज थी सघे थो। भारत सां अमन घटि में घटि वापार या एंगेजमेंट करे सघिजे थी। पाकिस्तान हमेशह मुल्कनि खे जोड़ण लाइ पुल जो किरदारु अदा कंदो रहियो आहे। कुझु मुल्क अमरीका चीन मुसाबक़ती सूरताल जो फ़ाइदो वठी रहिया आहिनि। PP चेयरमैन रावल भुट्टो ज़रदारी जो पढ़ी TV खे इंटरव्यू। लाड़काने में फुर दौरान फायरिंग में ज़ख़्मी थियल वापारी कराची जी अस्पताल में फ़ौत। संजय कुमार जो मड़ लाड़काने जी अस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे। हिंदू बिरादरी में सोग। हाला वेझो ॻोठ लुकमान कोरेजो में होटल जी छित किरण सबबि ॿ ॼणा दॿिजी फ़ौत। हिकु ज़ख़्मी छित किरण सबबि बूरल कोरेजो ऐं राशिद फ़ौत थी विया। रफ़ीक ज़ख़्मी थी पियो, अस्पताल मुंतक़िल। सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत लाल शहबाज़ कलंदर जी 773 उर्स जूं तक़रीबूं जारी। मुल्क जी कुंड कुर्च मां आयल पांधीड़नि पारां कलंदर जी मज़ार ते चादरूं चाढ़े मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं। कलंदरी धमाल ते रक़्स। शाम शहबाज़ बेला ग्राउंड में मल मुक़ाबला ऐं राति शहबाज़ ऑडिटोरियम में अदबी कॉन्फ्रेंस हुई। कराची में वाटर टैंकर जे टक्कर में शहरी फ़ौत। मछरियल माण्हुनि 5 टैंकरनि खे बाहि ॾेई छॾी। जेल चौरंगी भरिसां वाटर टैंकर जे टक्कर में फ़ौत थियल मोटरसाइकिल सवार जी रशीद तौरु सुञाणप। पुलिस हिकु डंपर खे तहवील में वठी ड्राइवर समेत 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार पारां टैंकरनि खे बाहि ॾियण वारे वाक़े जो नोटिस रिपोर्ट तलब। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो जी सऊदी वली अहद शहज़ादे मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात। इलाक़ाई ऐं आलमी सूरताल ते ख़्यालनि जी ॾे वठि। अमरीकी परॾेही आफ़ीस जो चवणु आहे त मुलाक़ात में ॿिन्ही अॻवाननि ग़ज़ा में अहिड़े इंतज़ाम जी अहमियत ते ॻाल्हि ॿोल कई जेका इलाक़ाई सलामती में मददगार हुजे। ऐं ICC चैंपियंस ट्रॉफी 2025 लाइ पाकिस्तान में आलमी टीमुनि जे अचण जो सिलसिलो जारी। इंग्लैंड जी क्रिकेट टीम कप्तान जॉर्ज बिटलर जी क़यादत में चैंपियंस ट्रॉफी में शिरकत लाइ लाहौर पहुती। चैंपियंस ट्रॉफी जी पहिरीं मैच पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में सुभाणे खेॾी वेंदी।